वालेकुम नाज़रीन, तव्हां रहिया आहियो हक़सत न्यूज़। नाज़रीन तव्हां सां ख़बर शामिल कंदा आहियूं। जाती खां जाती में पीपल्स पार्टी जी जाले मोहम्मद यूसुफ मेमण 4 महीननि खां लापता आहे, जंहिं सदमे में संदसि वालदा वफ़ात करे वई आहे, जंहिंजो जनाज़ो खणण वक़्तु संदसि अज़ीज़नि ऐं वारसनि पारां साफ़ नंगे एहतजाजी मुज़ाहिरो करे यूसुफ मेमण खे खंबे गुम करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। तफ़सीलनि मूजिबि जातीअ जे नौजवान ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे जाले मोहम्मद यूसुफ मेमण खे ज़मीन खाई वई या वरी आसमान गड़काए वियो। 10 फरवरी ते 2020 जी शाम रात जो 7 बजे 4 नामालूम माण्हुनि हिकु डबल डोर गाॾी में खंबे खणी विया, जंहिंजो अॼु ॾींहं ताईं पतो ई न पइजी सघियो आहे। मोहम्मद यूसुफ मेमण जी वालदा मोहतरमा उन जे विछोड़े ते 4 महीननि ताईं बीमार रहंदे हुई। मुसलसिल 4 महीननि ताईं दुख गम सदमे में मुब्तला रही उनजो सदमो बर्दाश्त न करे सघी ऐं इन फ़ानी दुनिया मां लाॻाणो करे वई आहे। जनाज़ो खणण वक़्तु संदसि वारसनि जानी मेमण, नज़ीर अहमद मेमण, अशरफ मेमण, अज़ीज़ मेमण जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं सख़्तु नारेबाज़ी कंदे यूसुफ मेमण जी आज़ादी जो मुतालबो पिणु कयो वियो आहे। नाज़रीन, रिपोर्ट करे रहियो आहे इरफान यूसुफ सईद, हक़सत न्यूज़ जाती। जीअं त असांजो प्यारो भाउ यूसुफ मेमण तक़रीबन 4 महीननि खां गायब आहे। असांखे का बि ख़बर न आहे उहो किथे आहे, ज़िंदा आहे या छा, का बि कंहिंखे ख़बर न आहे। उनजी माउ ज़ख़्मनि जा सूर सहींदे 4 महीना उनजो इंतज़ारु कयो। मुंहिंजो पुटु चवी अॼु उहा जीजल मां हिन फ़ानी जान मां लाॻाणो करे वई आहे। असां वज़ीर आला सिंध प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान ऐं असां मुल्क जे बाशुरो अवाम इन्हनि सभिनी खे असां इहो एहतियाज करे चऊं था त असांजे प्यारे भाउ यूसुफ मेमण खे आज़ादु कयो वञे। ॿियो कुझु न, सिर्फ़ु उनखे असांजे साम्हूं लाहियो वञे ऐं असांखे ख़बर कढी वञे त आख़िर उहो आहे किथे आहे। असांखे उहा कोन्हे ख़बर ज़िंदा आहे या मरी वियो, पर असांखे ज़ाहिरु कयो वञे त असांजो भाउ आहे किथे। महिरबानी।